सुप्रीम कोर्ट इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़रर करे छॾी आहे। आम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़रर करे छॾी आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी बेंच 7 नवंबर ते ॿुधणी कंदी। इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी सूमर ॾिहाड़े 11:30 वॻे थींदी। सुप्रीम कोर्ट इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़रर करे छॾी आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी बेंच 7 नवंबर ते ॿुधणी कंदी। इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी सूमर ॾिहाड़े 7 वॻे थींदी। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अवां खे ॿुधायूं पिया त इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी सूमर ॾिहाड़े 11:30 वॻे थींदी। सुप्रीम कोर्ट इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़रर करे छॾी आहे। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी बेंच 7 नवंबर ते ॿुधणी कंदी। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी सूमर ॾिहाड़े 11:30 वॻे थींदी। सुप्रीम कोर्ट इमरान खान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़रर करे छॾी आहे।